गंबट भरिसां पिरियालो थाणे जी हद में ॻोठ महमूद ओढो जा रहवासी शहज़ाद ओढो, गुलाम रसूल ओढो ऐं संदसि पुट गुलाम अब्बास ओढो पंहिंजे ॻोठ खां सखर मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ त रस्ते में नामालूम हथियार बंदनि खेनि हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल समेत अगवा करे सिंधु दरिया जे कचे में खणी विया ऐं अगवा कयल पीउ पुट ऐं हिक ॼणे समेत टिनिनि खे मौक़े ते ई क़तल करे हथियारबंद फरार थी विया। जॾहिं त वाक़े बाद इलाइक़े जे माण्हुनि जे इतलाउ ते पिरियालो पुलिस ऐं ओढा बिरादरी जा सभई माण्हू वाक़े वारे हंधि पहुची विया, जंहिं बाद पिरियालो पुलिस टिन्ही जा लाश खणाए रूरल हेल्थ सेंटर गाड़ी मोरी पहुचाया, जॾहिं त ॿिए तरफ़ ओढा बिरादरी जा सभई माण्हू हथियार बंदनि पुठियां वियल आहिनि। इन सिलसिले में राब्तो करण ते पिरियालो पुलिस ॿुधायो त ओढनि ऐं जतोई बिरादरियुनि जे विच में हलंदड़ पुराणे खूनी तकरार सां ही वाक़ियो पेश आयो आहे ऐं वधीक जांच करे रहिया आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची